पासे बीठल आहे ऐं ख़्याल पास जेको प्रिंसिपल आहे उहो क़ुरान तबके जे पासे छो त जॾहिं खां तबक़ाती समाज शुरू थियो तॾहिं खां जिस्मानी पोरियो ऐं ज़हनी पोरियो अलॻि अलॻि थी विया। जिस्मानी पोरियो पूरो हेठे तबके जे नसीब में आयो ऐं ज़हनी पोरियो जेको हुयो उन ते हुक्मरान धुर जो कब्ज़ो थी वियो। इन जे करे हुक्मरान धुर जा उहे फैसलो हुक्मरान धुर जे मुफ़ादनि जी अक्कासी कंदड़ थिया। जंहिंजे करे ख़्याल परस्ती हमेशह उन्हनि जी रवायत रीजनल वार्स या वर्ल्ड वार्स जेके आहिनि उन्हनि जा मटीरियल सबब ऐं उहे जुदा सबब उन्हनि खे तव्हां हिन फिलोसॉफी जे दायरे में न आयो। उसकी हिकिड़ा ई आहे जेको कंटेम्पररी दौर आहे मौजूदा में पाण जेको कंप्यूटर एज में रहूं पिया ऐं एक्स्ट्रा अल्ट्रा कंप्यूटर एज ऐं रिसर्च कई थी यानी साइंस डिस्कवरी कई आहे उनमें जेको समाज आहे छा समाज जी आलमगीरियत वारो जेको सुवाल आहे उहो किथे बीहे मौजूदा फ़िलसफ़ियानी वजूदियत ऐं मौजूदा जेका समाजनि लाइ आलमगीरियत वारे हवाले सां उनमें असां ॾिसो न टेक्नोलॉजी त हाणे तव्हांखे चए थो की दुनिया हिकिड़ो ग्लोबल विलेज थी वियो। टेक्नोलॉजी त एॾो कंप्रेस करे छॾियो आहे तव्हांखे जो तव्हां सॼी दुनिया सां कनेक्टेड आहियो। इहा ॻाल्हि त असांजी जतियाती मादरे जी इन ॻाल्हि जी त कोवारी थी करे त समूरी काइनात हिकु ई आहे। समूरी दुनिया रिश्तनि नातनि सां ॻंढियल आहे त उनजी नेगेशन त नथी थिए बल्कि इहा त साबित थी थिए। तव्हांखे ॻाल्हि कई फ़लसफ़ो जेको आहे उहो सिर्फ़ु मेटाफिज़िकल ऐं मटीरियलिस्टिक बुनियादनि ते ख़्यालु अवल आहे या मादो अवल आहे इन ते बीठल आहे पर जेको असां पढ़ियो आहे ऐं ॿुधो वियो आहे त मादो जेको आहे या जीअं PhD थियनि पियूं PhD जी मतिलबु आहे फिलोसॉफी ऑफ डॉक्टरेट जेकॾहिं असां हिन ॿुधीअ में कयूं इहे ॿुधी शादी कयल आहे इन सवाल ते ॻाल्हायूं त इहो बि फ़लसफ़ो आहे पर तव्हां चओ त न इहो फ़लसफ़ो सिर्फ़ु इन ते ॻाल्हाए त मादो अवल आहे या ख़्यालु अवल आहे इहो ई फ़लसफ़ो इहो त फ़लसफ़ो हिकिड़ी शइ ते आहे हिकिड़ो कंपोनेंट आहे जिते बहस कजे तव्हां न ख़ुदि जो कुल फ़लसफ़ो हिन ते बीठल आहे पर मौत छा आहे इहो बि ख़ुदि फ़लसफ़ो आहे ज़िंदगी छा आहे इहो बि ख़ुदि फ़लसफ़े जो सुवालु आहे तव्हां बसि फ़लसफ़े खे हिकिड़ो महदूद हदुनि में छो कयो। असां त फ़िलसफ़े खे चयोसीं न त ॿियूं जेके साइंसूं उहे महदूद स्टडी थियूं कनि हक़ीक़त में ऐं फ़िलसफ़ो उहा हिकिड़ी साइंस आहे जेका हिन समूरी काइनात ऐं उन में जेके मौजूदु शयूं आहिनि लकाम आहिनि उन सभिनी जे बारे में ॼाण ॾिए थी सभिनी जे बारे में कानूननि जो अभ्यास करे थी त फ़िलसफ़े जो कमु आहे सॼी काइनात आहे समय को कान्हे। हाँ बताऊँ तो दुनिया के अंदर या कायनात के अंदर जेके लॻाव आहे उन्हनि जा ॿ नुक़्ता नज़र आहिनि हिकिड़ो मेटाफिज़िकल आहे हिकिड़ो डायलेक्टिकल आहे। छा कंटेम्पररी वर्ल्ड में कोई ॿियो नुक़्तो नज़र आहे फ़लसफ़े जे अंदर ऐं ॿियो क्वेश्चन इहो हुयो त फ़लसफ़े जा जेके सब्जेक्ट्स आहिनि माना 17वीं सदी खां अॻु में जेके साइकोलॉजी फ़लसफ़े जो सब्जेक्ट हुयो हिस्ट्री बि सब्जेक्ट फ़लसफ़े जो सब्जेक्ट हुयो ॿिया जेके साइंस जा सब्जेक्ट हुआ उहे सभई जेके हुया फ़लसफ़े जा सब्जेक्ट हुया। 19वीं सदी खां पोइ जॾहिं साइंस पंहिंजो माना पेर में आहिनि त उहे सब्जेक्ट फ़लसफ़े खे फसी विया आहिनि। इन कंटेम्पररी वर्ल्ड में जेको आहे फ़लसफ़े जा पंहिंजा प्योर सब्जेक्ट्स कहिड़ा आहिनि
सिधी असां चई सघूं त ही ॿियो जेके दायरा आहिनि पते गुज़ारे सुपर सुपर ॿ वञा पहिरियों जेको तव्हांजो क्वेश्चन आहे त मेटाफिज़िक्स ऐं डायलेक्टिक्स खां अलावा जेकॾहिं अहिड़ा के आहिनि त पसो पेश उन्हनि जो बि जेको मैसेज आहे सो आइडियलिस्टिक थो वञे। ॾिसां थो बर्टन रसल चाहे तो इलेक्ट्रॉन ऐं पॉज़िट्रॉन जॾहिं हिक ॿिए सां मिलनि था त उहे हिक ॿिए खे डिस्ट्रॉय करे था छॾनि ऐं नई शइ पैदा थिए थी फोटॉन जेका मैटर न आहे एनर्जी। इन करे हुन नई थियरी पेश कई नई फिलॉसफी पेश कई एनर्जेटिज़म। पर हक़ीक़त में इहो आहे कि जेकॾहिं तव्हां लेनिन जी मादे जी जेका वस्फ़ आहे उनखे जेकॾहिं स्टडी कयो त उहा बि उन दायरे में थी सघे अलॻि शइ न आहे। इन करे को अलॻि न आहे तव्हांजी नज़र में जेकॾहिं को आहे त ॿुधायो। बाक़ी ॿियो तव्हांजो क्वेश्चन करिणो हुयो त ॿियो त माना हिन वक़्तु फ़लसफ़े जो प्योर सब्जेक्ट आहे उहो कहिड़ो आहे हुन जा मौज़ू हुजनि फ़लसफ़े जा हिन वक़्तु उहे कहिड़ा आहिनि जिन खे असां बेस बणाए ॾिसूं त ही फ़लसफ़े जो प्योर सब्जेक्ट फ़लसफ़ो सॼी काइनात की स्टडी थो करे सॼी दुनिया खे इंसान जे फ़िक्र खे दुनिया ऐं काइनात में जेके लॻाव फेनामेना थियनि था उन सभिनी जे बारे में हिकिड़ो रायो रखे थो। सॼी साइंस जी स्टडी करे थो फिलॉसफी सॼी साइंस खे पंहिंजे मक़सद लाइ यूटिलाइज़ करे थो। मिसाल असां तव्हांखे इहे ॾिना मिसाल एटम जा ॿिया त इहे हक़ीक़त में इहे डिस्कवरीज़ त साइंस जूं आहिनि न। वो एटम छाजो ठहियल आहे फिज़िक्स त कोन डिस्कवरीज़ कई हूंदी और फिज़िको उन्हनि खे पंहिंजनि थियरीज़ खे साबित करण लाइ इस्तेमालु थो करे। डायलेक्टिक मेटाफिज़िक्स खे सचो साबित करण लाइ इस्तेमालु करे ऐं जेके कानून उन्हनि डिस्कवर कया उहे उनजो सब्जेक्ट स्टडी कयो। उन खां अलावा ॿिया जेके आहिनि सब्जेक्ट्स जीअं लॉ नेचुरल लॉ छा कंटेंट एंड फॉर्म छा जनरल ऐं स्पेसिफिक छा सच छा इहे सब्जेक्ट आहिनि फिलॉसफी। हेगल जी साईं जेका ऊंधी थियल जेका जदलाती उहा कहिड़े तव्हां त सिधी थियल ॿुधाई ऊंधी थियल में उहा छा हेगल जी जेका मार्क्स जे सिधी कयो उहा आइडियलिस्टिक हुई। वो चए पियो त इहा जेका जदलियात आहे जेकी कंटिन्यू अवसर जेका अचे थी उहा इंसान ते शौक़ में अचे थी ॿाहिरि दुनिया में नथी अचे। मार्क्स जो ईअं न आहे मार्क्स जो सॼी काइनात में तब्दीली अचे। जी था सवाल मैंने वेठल साथ में मुझे सवाल मुझे नाम मुस्लिम आकाश मुझे सवाल साईं आयो है तो जीअं तव्हां फरमायो काइनात जी तकलीफ़ जे बारे में गौर विचार खे बि फ़लसफ़ो चई सघे थो। मुंहिंजो सवाल इहो छा कंहिं ॾिनल नज़रिए चुनी खे असां फ़लसफ़ो चई सघूं था या कंहिं अज़ीम जेको आहे त शाइरनि जूं लेखकनि जूं कहावतूं हुयूं नसे त भई कॾहिं कॾहिं उनखे असां फ़लसफ़ो बि चई ॾींदा आहियूं छा इहो चवणु सही आहे या ग़लति आहे पंहिंजे नज़रिए अदा करे ख़बर खे फ़लसफ़ो चई सघूं। न उहो फिल्सफ़े जो हिसो थी सघे थो। ॾाप जूं ॻाल्हियूं फिल्सफ़े जो त हिसो कीअं न आहे। विस्डम फिल्सफ़े जो हिसो इंसानी सोचूं इंसानी ख़्याल फ्यूचर जे बारे में इंसान जा ख़्याल इहे सभु फिल्सफ़े जा टॉपिक्स आहिनि। छो मुंहिंजो सवाल आहे त जीअं तव्हां पहिरियां डिफाइन कयो मुख़्तलिफ़ दौर जेके थियनि था पिया ग़ुलामदारी दौर जीता मिसाल मुआवज़ा ऐं ग़ुलाम जो तज़ाद हुयो जागीरदारनि में हारी लैंडलॉर्ड जो तज़ाद हुयो सरमाएदारी में मज़दूर ऐं सरमाएदार कम्युनिज़म में अहिड़ो समाजी तज़ाद पाण कहिड़ो रखी सघूं था जॾहिं इहा जेका डायलेक्टिक्स जो बुनियादी शयूं पंहिंजे तज़ाद में आहिनि तज़ाद तब्दीली जी बुनियाद बणिजे कम्युनिज़म खे असां हिन तज़ाद खे कीअं रखंदासीं। पहिरीं ॻाल्हि इहा त कम्युनिज़म हिन वक़्तु अमली शिकिल में किथे थो हा हुनजो पूरी शिकिल हुनजी जंहिंखे असां सोशलिज़म चऊं था उहा हुई उहा रूस में आई चीन में आई वियतनाम में आई ॿियनि मुल्कनि में आई पर उहो सिस्टम बि हली कोन सघे ऐं उन सोशलिस्ट निज़ाम में असां ॾिसूं था त उनजा पंहिंजा तज़ाद उन्हनि तज़ादनि जे करे सुजूं त खपनि सुजूं छो खपनि
हालांकि वो भलाई वारो निज़ाम अक्सरियत जी भलाई जो निज़ाम को भी तबाह थी वियो न विझनि छाजे करे हुन में अंदरूनी तज़ाद कोई तज़ाद नहीं हुआ तो अफ़सरशाही वधी वई पार्टी ब्यूरोक्रेसी वधी वई कारखाननि में ऑफिशियल वधी वियो पूरा अंदर थियण शुरू कया उन्होंने सिस्टम की तबाह तो तज़ाद तो हर दौर जो हर समाज का साढ़े हिकिड़ी गुज़ारिश आहे तव्हां इंसानियत जो रंगावादी जे हवाले सां हिकिड़ी गुज़ारिश आहे सवाल आहे आइडियलिज़म ऐं मटीरियलिज़म जेको तव्हां सिंधिया में मुतवाज़िन जेको तर्जुमो ॾिनो हिकु फ़लसफ़ा जी हैसियत में मूंखे थोरो नामुनासिब लॻो या त तव्हां हुनखे जीअं जोए साहब मायावादी ऐं जड़वादी ॿिनि लफ़्ज़नि में इज़हारियो आहे तव्हां हुनखे ख़्याल मार्केट पसंदि चओ था हुनखे ख़्याल परस्त चओ था जंहिं लफ़्ज़ ॿिन्ही जे अॻियां जेको आहे लिस्ट आहे मटीरियलिस्ट ऐं आइडियलिस्ट मायावादी ऐं जड़वादी ऐं सम्झो त इस्तिलाहनि जेके तव्हां ॿिए लफ़्ज़ पुराणा इस्तेमालु कयो त वधीक बहितर समाजवाद मार्क्सवाद मायावाद जड़वाद त हिन में थोरो तासुब इज़ार थिए थो ख़्याल परस्तीअ में त पुॼारी ऐं हू पुॼारी न आहे जॾहिं त अंग्रेज़ी में लफ़्ज़ साॻियो ई आहे तंहिंजे करे उहो बहितर रहंदो त ॿिन्ही जे लाइ हिकु जहिड़ा इस्तेमालु साईं इस्लामी फ़लसफ़ो छा आहे ऐं इस्लाम में फ़लसफ़े जी कहिड़ी अहमियत आहे वो इस्लाम वाले को जो सर मुझे सवाल ये हुआ है पोस्ट मॉडर्न एज में when language itself will become a complex ठीक है तो फलसफे की कैसे ये लैंग्वेज खुद कॉम्प्लेक्स थी हुई है पोस्ट मॉडर्न एज में तो फलसफे के समझण ये सब मूवमेंट्स वगैरह वगैरह ये वेस्टर्न क्रिएटेड है असल में समाज ते फलसफे जो छा असर जॾहिं त ॿोलीअ जो फुक़दान आहे सम्झण जो फुक़दान आहे सर सवाल इहो आहे त पोस्ट मॉडर्न एज में जॾहिं ज़बान वीचारे जो शिकार आहे माण्हू कम्युनिकेट सही नथा करे सघनि त फ़लसफ़े उन इस्तिलाह खे कीअं सम्झजे जीअं ख़ुदि हाणे साईं तव्हांजो इस्तिलाह ते माना हिकिड़ो स्टडी करणी पवंदी शयुनि खे सम्झणो पवंदो उहे थोरो अक़ीदा परस्त न थियणो पवंदो शयुनि खे सम्झणो पवंदो ऐं जेको जदीदा जी मान्यता आहे उहो अक़ीदो न आहे उहा हिकिड़ी साइंस आहे हुन में ॾींहों ॾींहुं वाधारा थियनि हुननि जूं ग़लति शयूं ग़लति साबित थियनि सही शयूं वधीक ऐं सही साबित थियनि मुझे सवाल है इंसान पोस्ट मॉडर्न दौर का कुछ डिकेट्स का बाद में पोस्ट ह्यूमन दौर में हली हूंदी तो उन पोस्ट ह्यूमन दौर में फ़लसफ़े जे छा असर रहंदो ऐं फ़लसफ़े जो ऐं समाज जो जेको बाहिमी रिश्तो आहे हिन ॿिन्ही ते कहिड़ो असर रहंदो सही अॼु जे दौर में ॾिसो न असां त अञा ॿी दुनिया जा बाशिंदा असां पंहिंजे अखियुनि सां उहा जदीद दुनिया ॾिठी न जेका जदीद दुनिया अमेरिका ऐं यूरोपियन मुल्कनि में हिन वक़्तु आहे कैपिटलिस्ट कंट्रीज़ हा असां जदीद टेक्नोलॉजी त अञा असांखे टच ई न कयो साईं अगर खामोशी सां ॿुधूं त ॾाढो मज़ो थो अचे इन करे जदीद टेक्नोलॉजी जेका आहे उहा हाणे ई तव्हां ॾिसो त जेके यूरोपियन मुल्क आहिनि अमेरिका आहे उन्हनि में जेको सुसाइडल रेट आहे इंसान ख़ुदकशियुनि जो जेका आहे शरह उहा ॾिसो केतिरी वधीक बिनिस्बत असांजे मुल्कनि हुननि जी ख़ुदकशियुनि जा रीज़न जेके आहिनि उहे आहिनि बेगानगी इंसान बेगानो थी वियो तोड़े जो चयो थो वञे त जेको आहे जदीद टेक्नोलॉजी मोबाइल इन दुनिया खे ॻंढे छॾियो आहे इंसाननि खे कनेक्ट करे छॾियो आहे पर जेतिरो इन्हनि इंसाननि खे डिस्कनेक्ट कयो आहे ओतिरो ॿिए खे न थियो ऐं अञा टेक्नोलॉजी ईंदी पई सर वो पोस्ट ह्यूमन दौर अचण वारो कहिड़ा शेप ऑटोमेशन अचणी आहे 3D प्रिंटर्स अचणा आहिनि मैन्युफैक्चरिंग ख़तमु थींदी
सर बेरोज़गारी सवाल वधंदी कयो बस उन खां पोइ त उन सां बेरोज़गारी वधंदी, उन सां इंसान वांदो घणो थींदो, बेरोज़गार घणो थींदो, सुसाइडल अटैम्प्ट घणियूं थी वेंदियूं, रोज़गार जा मौक़ा घटिजी वेंदा, इंसान सां उन सां हमदर्दी कंदड़ इंसान सां उन सां कचहरी कंदड़ ॿियो इंसान न मिलंदो सवाइ मशीन जे। त इहे सभु फिलोसॉफी जा मसइला आहिनि। फिलोसॉफी इन जो हल कढे तॾहिं इंसान खे आदत थी। दादा कहीं सवाल करणो है? फिलोसॉफी आम फॉर्म आहे या ख़ास फॉर्म आहे? ॿियो हिकु वक़्तु जीअं टेक्नोलॉजी आहे इल्म जे बारे में तव्हां ॿुधायो भई फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोटेक्नोलॉजी आहे, जेनेटिक इंजीनियरिंग आहे, इल्म जा इहे तव्हां ॾिसो ॿुधायो। इहो ॿुधाईंदा त पाण इल्मु छा आहे, जंहिंजे लाइ चयो आहे सीक नॉलेज फ्रॉम क्रेडल टू ग्रेव। इल्म त सभिनी खे ख़बर आहे इल्मु छा आहे। इंसान पंहिंजे चौधारी जेको वहे वापरे थो, जेके तब्दीलियूं अची रहियूं आहिनि उन्हनि सभिनी जी ॼाण जेका उहो हासिलु करे थो बाक़ाइदा शिकिल में, उनखे असां इल्मु था चऊं। ऐं उनखे उन ॼाण खे अमल जे बुनियाद ते सचो साबित करे थो, जंहिंखे असां चऊं था त इहे सची ॼाण आहे। मिसाल तौरु धरती सिॼे चौधारी धरती सिॼे असां सभु एटमनि जा ठहियल आहियूं। इहे हिकिड़ा सच आहिनि, इहे हिकिड़ी इल्मी हक़ीक़तूं आहिनि जिनखे इंसान डिस्कवर कयो वॾी स्ट्रगल खां पोइ। ऐं इल्मु को हिकु हंधि बीठल न, इल्मु त पियो ॾींहों ॾींहुं वधे थो। हाणे अॼु जे नंढड़े ॿार जो जेको टेक्स्ट बुक आहे उहो खणी ॾिसो, अॼु खां 20 साल पहिरीं हिन साॻे दर्जे जे ॿार जो टेक्स्ट बुक खणी ॾिसो, तव्हांखे ज़मीन आसमान जो फ़र्क़ु नज़र ईंदो। मां शुरू में फ़िल्सफ़े खे जीअं हर माण्हू सम्झे थो त हिकिड़ो इंतिहाई ॾुखियो पेचीदा सब्जेक्ट आहे, सो इन जे करे असां फ़िल्सफ़े ते काफ़ी किताब पढ़िया। पर जॾहिं असां मार्क्सिज़म ऐं मार्क्सिस्ट फ़िल्सफ़ो जॾहिं मूं पढ़ियो तॾहिं जेके चइजे न तॾहिं ई ॿीठ पवे फ़िल्सफ़े जी, तॾहिं असांखे ख़बर पई त फ़िल्सफ़ो आहे छा। हींअर इहो आख़िरी सवाल हूंदो ऐं हुन खां पोइ असां पंहिंजे प्रोग्राम खे सही सां सवाल कयो वेंदो। तव्हांजो आख़िरी सवाल आहे। फ़िल्सफ़ो हुनजो हिसो आहे। हा, पर इल्मु जेको आहे उहो ऑब्जेक्टिवली एग्ज़िस्ट करे थो। ऑब्जेक्टिवली जेके फैक्ट्स आहिनि उन्हनि खे तव्हां डिस्कवर कयो, इहो इल्मु आहे। उहो तव्हां पाण पैदा नथा कयो पंहिंजे अंदरि। शऊर जेको आहे उहो सब्जेक्टिव आहे। फिलोसॉफी जेका आहे सब्जेक्टिव न आहे। फिलोसॉफी ऑब्जेक्टिव शयुनि जो अभ्यास आहे। तो इन करे उन शयुनि खे तव्हां गिडमिट न कयो। साईं तमामु घणा थोरा असांजी डॉक्टर सिकंदर मोहल साहब जा ऐं अव्हां जा लख लाइक़ जो गर्मी जे बावजूदि तमामु सुकून सां वेठा रहिया असांजो लेक्चर ॿुधो। असीं तमामु घणा शुक्रगुज़ार सभिनी दोस्तनि जा आहियूं ऐं ख़ासि तौर ते सिंधी अदबी संगत शाह खंडूगिरी खां अली बख्श पठाण साहब जन सेक्रेटरी आहिनि, उहे आया आहिनि। नसीराबाद खां सरदार सूरो, सिंधी अदबी संगत शाह खां कंबर खां ॿ दोस्त आहिनि, अशफाक चाड़ियो मुल्तान नवदेरो सिंधी अदबी संगत शाह जो सेक्रेटरी बरकत जेहो साहब, दान जो रिपोर्टर मोहतरम डॉक्टर गुलाम बख्श कलोड़ो साहब,
सोरठ सकाफती संगत मोहतरम जमीर दाद साहब ब्रॉडकास्टर साईं सिकंदर अब्बासी साहब जेके प्रोफेसर भी आहिनि उन सां गॾु गॾु तव्हां जेके बि दोस्त वेंदे आया आहियो असीं उन्हनि सभिनी खे शुक्रगुज़ार आहियूं। महिरबानी नखलाट आख़िर में अब्दुल गफ़ार तबसुम थी सिटूं त तो पुछो मूं हा चयो पर कीअं चयो, तो पुछो मूं हा चयो पर कीअं चयो, दिल में जीअं हथ रखी ॾिसजांइ ज़रूरु, वींदे वींदे अलविदाई गीत खे जाने जाना हिकु दफ़ो ॿुधजांइ।